मुफ्ती साहब, दीन इस्लाम जे लाइ चंदो यानी डोनेशन ॾियण जो सवाबु बयानु फरमायो ऐं अहिड़ी तंज़ीम या तहरीक जेका दुनिया में दीनी ऐं समाजी कमु करे रही आहे उनखे चंदे ॾियण जो सवाबु वधी वेंदो आहे। मिसाल ॾेई करे सम्झायो। चंदो ॾियणु बुनियादी तौर ते हिकिड़ी इज्तिमाही ज़रूरत लाइ हूंदो आहे, यानी जिथे हिकिड़ो माण्हू ख़र्च करे उते जॾहिं घणनि माण्हुनि जा पैसा गॾु थी वेंदा त घणनि माण्हुनि जो ताउन बि थी वेंदो ऐं उहो कमु हिकिड़े वॾे पैमाने ते बि थी थो सघे। इहा ॻाल्हि त दीनी तंज़ीमुनि खे चंदो ॾियण जो सवाबु छा आहे। मुस्लिम शरीफ़ जी रिवायत आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, मन दल्ल अला खैरिन फलहू मिसलु अजरि फ़ाइलिही। जंहिं कंहिं भलाई ते रहनुमाई कई त उनखे ओतिरो सवाबु मिलंदो जेतिरो उन भलाई करण वारे खे सवाबु पोइ मिले। त सम्झणु घुरिजे त हिकिड़ो दीनी कमु जेको इज्तिमाही कमु थी रहियो आहे, जेको वॾे पैमाने ते कमु थी रहियो आहे, उन में जॾहिं तव्हांजो चंदो शामिलु थींदो त इहो हिकिड़ो वॾो सवाब जो कमु थी वेंदो। इन जा मुख़्तलिफ़ मिसाल असांखे मिलनि था। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मस्जिद जी तामीर जे बारे में फ़रमायो, जंहिंजो मफ़हूम आहे त जंहिं मस्जिद जी तामीर में हिसो वरितो अल्लाह तबारक व तआला उन जे लाइ जन्नत में घर ठाहींदो। हिकिड़ी ॿी रिवायत आहे जंहिंजो मफ़हूम आहे त जंहिं मस्जिद जी तामीर में झिरकीअ जे बराबरि बि चंदो विधो, झिरकीअ जे बराबरि मदद कई त अल्लाह तबारक व ताला उन लाइ जन्नत में घर ठाहींदो। त इहा ॻाल्हि, इहा रिवायत असांखे ॿुधाए थी त तव्हांजो चंदो थोरो आहे, तव्हां जेको अल्लाह जी राह में ख़र्चु कयो था थोरी मिक़दार आहे, पर उन जो सवाबु केतिरो आहे। हिकिड़ो माण्हू आहे, उहो अकेलो तो निमाज़ मस्जिद ठाराए, उनखे पंहिंजो रुगो सवाबु मिलंदो जेतिरो न कयो। पर अगरि कंहिं मस्जिद खे मुख़्तलिफ़ मुसलमान चंदो करे ठाराइनि था त हर कंहिंखे बराबरि बराबरि सवाबु मिलंदो। हा, इहो चई था सघूं त जंहिंजो माल घणो आहे या जंहिंजी नीयत बहितर आहे त उन सवाब जी कैफ़ियत में फ़र्क़ु पइजी थो सघिजे, त कंहिंजो सवाबु आला हूंदो, बहितर हूंदो, पर सवाबु सभिनी खे मिलंदो। सो कंहिं बि दीनी तंज़ीम खे जॾहिं तव्हां चंदो ॾींदा हो त तव्हां बि उन जे हिकिड़े वॾे मफ़ाद वारे कम में, जंहिंमें पूरी उम्मत मुस्लिमा जो मफ़ाद आहे, जंहिंमें मुस्लिम मुआशरे जो मफ़ाद आहे, उन में तव्हां बि शामिलु थी वेंदा हो। जीअं दावत इस्लामी, जॾहिं तव्हां दावत इस्लामी सां पंहिंजे चंदे ज़रिए ताउन कंदव त दावत इस्लामी अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ व जल कई शोबनि में कमु करे रही आहे, फलाही शोबनि में बि कमु करे रही आहे, दीनी तौर ते हूअं ई कमु करे रही आहे। त तव्हांजो चंदो दावत इस्लामी ॾे जॾहिं अचे थो त उहो चंदो सिर्फ़ु दीनी कमनि में नथो लॻे, उहो फलाही कमनि में बि लॻे थो, उहो मुसलमाननि जी बहबूद में बि लॻे थो, उहे सैलाब ज़दगान में बि लॻे थो, उहे जेके तकलीफ़ुनि आज़माइशुनि में आया उन्हनि में बि लॻे थो, त केतिरो न घणो सवाबु मिलंदो। तव्हां अगरि कंहिं जाइ ते ख़ासि करे चंदो ॾियो था ऐं उहो दीन जो कमु आहे, फलाही कमु आहे, त उते बि ॾियो, इन जो इनकार न आहे। पर जेके वॾियूं वॾियूं तंज़ीमूं कमु करे रहियूं आहिनि, जीअं असांजी दावत इस्लामी, उन्हनि सां जॾहिं तव्हां माली ताउन ज़रिए जुड़ी वेंदव त इनशा अल्लाह तव्हांजो चंदो बिल्कुलु सही जाइ ते लॻंदो ऐं मुख़्तलिफ़ कमनि में इस्तेमालु थींदो। अल्लाह तबारक व तआला तव्हांखे ओतिरो सवाबु अता फ़रमाईंदो। उहे तंज़ीमूं जेके शरीयत जे मुताबिक़ कमु कनि थियूं उन्हनि खे तव्हां चंदो ॾेई था सघो ऐं दावत इस्लामी खे ॾियो त अञा बहितर आहे। अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी कई शोबनि में हिन वक़्तु कमु करे रही आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी जे मुबल्लिग़ीन जी महिनतुनि काविशुनि सां हज़ारे बल्कि लखें ग़ैर मुस्लिमनि इस्लाम क़बूल कयो, उहे ईमान जे दायरे में अची विया। त तव्हांजो चंदो इन तरह बि इस्तेमालु थियो, इन जो बि सवाबु तव्हांखे मिलंदो जो तव्हांजे चंदे तव्हांजे ताउन सां ग़ैर मुस्लिम इस्लाम में दाख़िल थी वियो। सो तव्हां दावत इस्लामी सां पंहिंजे चंदे ज़रिए, पंहिंजे वक़्त ज़रिए ताउन कयो जो तव्हांखे बि इन जो घणे में घणो सवाबु मिले। सोशल मीडिया सिंधी दावत इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो, सब्सक्राइब कयो।